सिंध में जारी तूफ़ानी बरसातुनि हज़ारें घर उजाड़े छॾिया। घरनि जूं छितूं ऐं भितियूं ढहण सबबि मासूम ॿारनि ऐं औरतुनि सूधो वधीक अॼु 60 ॼणा हयातूं विञाए वेठा आहिनि। सिंध में जारी तूफ़ानी वसकारनि जे नतीजे में खेरपुर जे इलाइक़े अहमदपुर में मस्जिद रही पई। घर ढहण सबबि मस्जिद में पनाह वठंदड़ 5 ॼणा दॿिजी अजल जो शिकार थी विया ऐं 10 ॼणा ज़ख़्मी थी पिया। कंदरा में घर जी छित किरण सबबि पोरियत जा 2 पुट ऐं हिक धीउ अजल जो शिकार थी विया। कंबर में घर जी छित किरण जे नतीजे में माउ ऐं 2 धीअरूं अजल जो शिकार थी वियूं। पोरियत ऐं संदसि ज़ाल ज़ख़्मी थी पिया। ठुल में छित ढहण सबबि 2 मासूम भाइर ऐं हिक भेण दॿिजी फोत थी विया। डोकरीअ भरिसां ॻोठ हकीम संदीले में घर जी छित किरण सबबि 70 वरियनि जी लाल ख़ातून फोत थी वई, जॾहिं त 30 वरियनि जी औरत कून संदीलो ज़ख़्मी थी पई आहे। मोहनजोदड़ो भरिसां ॻोठनि जा ॻोठ पाणीअ जी लपेट में आहिनि, जॾहिं त केतिरियूं जायूं किरी पट थी वियूं आहिनि। ॿोॾि जहिड़ी सूरत-हाल में 200 खां वधीक घर टही पट पइजी विया आहिनि, जॾहिं तमामु सख़्त मुश्किलातुनि जो शिकार थी वियो आहे। मुतासिरनि स्कूलनि ऐं सरकारी इमारतुनि में पनाह वरिती आहे, जॾहिं त रिलीफ ऑपरेशन शुरू न थियण सबबि अवाम बेयारो मददगार बणियल आहे। मेहड़ ऐं भरपासे में धारदार वाक़िअनि में 2 औरतुनि ऐं 2 ॿारनि समेत 5 ॼणा फोत थी विया आहिनि। ॻोठ साबन बुलड़ो में घर जी छित किरण सबबि शर्मा ख़ातून दॿिजी फोत थी वई, जॾहिं त सिंधी भिटड़ा ॻोठ में छित किरण सबबि रेहाना उरूसा ऐं सिंधु ब्रोही दॿिजी फोत थी वियूं। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।